आओ पला पे हो जा पाइन पेर में मात जुतिया ना जेही हो सारे वेही तन के चन के आऊं की अरा सल्लिमो या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दरूद शरीफ आवाज़ बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम कसीर तादाद में तशरीफ फरमा जमियत उलमाए सिकंदरिया जा अहबाब हाफिज सगोरा आलम सगोरा कारी सगोरा ऐं दरगाह बोरली महमूद शाह सा ताल्लुक ऐं निस्बत रखण वारा कसीर तादाद में सादात गिरामी कदर जंजे मेहनतुन कोशिशुन काविशुन सा जिनमें खुसूसन सदर महफिल ऐं दरगाह बोरली महमूद शाह जा सज्जादा नशीन साईं सैयद साईं दिनू शाह बुखारी दामत बरकातुल आलिया ऐं साईं इमाम अली शाह साहिब बुखारी जन पंहिंजे बचड़न जे खुशीअ में अल्हम्दुलिल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अक़ीक़े जी अदा कंदे इन अक़ीक़े जे इन प्रोग्राम में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र पाक जी महफिल बना कर कई है। दोस्तों अज़ीज़ो प्रोग्राम सभई बरकतुन वारा हूंदा आहिनि पर जंहिं प्रोग्राम के जेतिरियूं वधीक निस्बतूं हूंदियूं उन निस्बतुनि सां अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात अञा वधीक बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे। जिते हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सां नसबी ताल्लुक रखण वारियूं शख्सियतूं हुजनि ऐं उहे पंहिंजूं हरा भरा कोशिशूं करे मोहब्बत सां शौक़ सां ज़ौक़ सां दीनी प्रोग्राम ही मुनाक़िद कनि त अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात उन्हनि जे इख़लास ऐं ख़ुलूस खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए असां गुनाहगारनि जी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। आमीन। क़ुरान पाक जूं सूरतुल फतह मां एक मुकम्मल आयत ऐं ॿी आयत जो कुछ हिस्सो तिलावत कयो आहे। सैमोली साहब तव्हां खे ॿुधायो पे इश्तिहार में तव्हां पढ़ियो बि हूंदो शान हैदर कर्रार रज़ी अल्लाह तआला अन्हु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद शरीफ अहल बैत अतहार जो ज़िक्र पाक ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जेका अक़ीक़ो आहे इन निस्बतुनि सां ही प्रोग्राम मुनाक़िद आहे। मां कुछ मारूज़ा तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ खणी हाज़िर थियो आहियां। तव्हां मां काफ़ी दोस्त जेके सवेर आया हूंदा वे काफ़ी देर खां हिते वेठा हन
अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र खैर ॿुधी तव्हां पंहिंजे दिल खे इत्मीनान बख़्शी रहिया हुयो। रब्बुल आलमीन जल्ल वाला मजदुल करीम पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजी बि हाज़िरी अल्लाह सी क़बूल फरमाए, मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेके मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधूं उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ख़ैरनि जो रबीउल अव्वल शरीफ़ जो चंड नज़र न आयो, पर सुभाणे न त ॿिए ॾिहारे रबीउल अव्वल शरीफ़ जो पहिरीं तारीख़ हूंदी, सुभाणे चंड नज़र ईंदो। यकीनन सुभाणे पहिरीं रबीउल अव्वल जी रात आहे ऐं इहो महीनो असां आशिक़नि जे लाइ ईदुनि जी बि ईद आहे। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदक़े ई अल्लाह सी जल्ल शानो जी ज़ात बाबरकात ही कायनात ही तमाम जहान ही तमाम अफलाक अल्लाह सी जल्ल शानो जी ज़ात बाबरकात पैदा फरमाया। उन महीने में भी तव्हांजे शहर ऐं मिठी में ऐं बसगिरदाईअ में मिलाद शरीफ़ जा प्रोग्राम नंढा वॾा मुनाक़िद थींदा, उन्हनि में बि असां ई तव्हां शिरकत कयूं ऐं कोशिश कयूं त उन्हनि प्रोग्रामनि मां कुझु हासिल कयूं, कुझु उन्हनि मां पिरायूं, कुझु ॻाल्हियूं सिखूं, कुझु अमल जे पासे अचूं, कुझु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे दीन सां अमली तौर लाॻापो रखूं त इंशाअल्लाह ताला असांजी दुनिया बि संवरजी पवंदी त अल्लाह से असांजा आख़िरत में बेड़ा पार फरमाईंदो। आमीन। बिला ताख़ीर जेके आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि जो तर्जुमो तफ़सीर तशरीह अर्ज़ कयां। मोहब्बत शौक़ ज़ौक़ सां हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में दुरूद और सलाम जो नज़रानो सभई गॾिजी पढ़ाइजो। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह को बेरो गंजी सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही वकफा बिल्लाहि शहीदा। लाउड वारे खे गुज़ारिश आहे हिकिड़े लेवल में रखी ज़रा हेठि ज़रा मथे पोइ असां बि पिया लोला खां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, हुवल्लज़ी अरसल रसूलहु। ओ अल्लाह जे मोकिलियो पंहिंजो रसूल। कंहिं मोकिलियो? अल्लाह। कंहिं मोकिलियो? रसूल। पंहिंजो रसूल यानी आमिना जे लाल के रब करीम जी ज़ात बाबरकात मोकिलियो। बिल हुदा व दीनिल हक़ हिदायत ॾेई मोकिलियई, यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिदायत खणी आयो। व दीनिल हक़
ऐं हक़ जो दीन खणी आयो आयो छाजे लाइ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही अल्लाह सी पंहिंजो महबूब नबी रसूलनि जो सरदार मोहम्मद करीम मोकिलियो हिदायत ऐं हक़ जो दीन ॾेई मोकिलियो इन जे लाइ त उन मोहम्मद करीम जो दीन सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थी वञे। अल्लाह जो कलाम ईमान वारे जे लाइ क़ुरान खां मथे की का शइ कान्हे जेकॾहिं हिकिड़े लफ़्ज़ में बि जेकॾहिं तो शक कयो त तुंहिंजो ईमान ख़त्म तूं दारे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदे। अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात जेको फरमायो त हिदायत ॾेई मोकिलियई दीन हक़ जो दीन ॾेई मोकिलियई इहे ॿई ॻाल्हियूं सचा आहिनि। रसूलुल्लाह हिदायत बि खणी आयो हक़ जो दीन बि खणी आयो त इहा टी ॻाल्हि बि क़ुरान जी सची आहे त दीननि सभिनी ते ग़ालिब दीन बि इस्लाम जे हिदायत अल्लाह ॾेई मोकिली हक़ जो दीन ॾेई मोकिलियई ऐं इन जे लाइ मोकिली त उहो दीन सभिनी जे मथां ग़ालिब थिए। चवण वारी रब जी ज़ात इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। अल्लाह सी जल शानू जी ज़ात बाबरकात कंहिं शइ जो इरादो कंदो आहे रुगो बस उन जे लाइ हुकुम इहो थिए त कुन माना थी फयकून त पोइ उहा शइ थी पवंदी आहे। अल्लाह सी जी ज़ात बाबरकात जे उन कुन वारे इरादे में का बि देरि कान थींदी आहे का ताख़ीर कान थींदी आहे। जेकॾहिं दुनिया जो को वज़ीर दुनिया जो को मिनिस्टर दुनिया जो को बादशाह दुनिया जो जेकॾहिं को सदर पंहिंजो पावर हलाईंदो आहे हुकुम ॾींदो आहे त उन जे हुकुम ते अमल कयो वेंदो आहे। अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। अल्लाह सी जी ज़ात बाबरकात बादशाहनि जो बि बादशाह हुआ रब खां मथे को बादशाह हुआ है कौन। जॾहिं रब करीम जी ज़ात बाबरकात पाण थो फरमाए त लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही इन जे लाइ पंहिंजो रसूल मोकिलियो आहे हिदायत हक़ जो दीन ॾेई त सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थिए। ऐं रब फरमाए थो वकफ़ा बिल्लाहि शहीदा। हा इन जे लाइ इंतज़ाम असबाब मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ठाहिया पर तव्हां जे लाइ इहो ई ज़हन में हुजे त मां अल्लाह पाक पाण ई काफ़ी आहियां निगहबानीअ जे लाइ। पंहिंजे रसूल जी निगहबानी बि मां पियो कयां पंहिंजे रसूल जे दीन जी निगहबानी बि मां पियो कयां मूंखां वधीक को निगहबान कोन्हे को। निअमल मौला व निअमन नसीर हस्बी अल्लाह व निअमल वकील यानी बहितरीन कारसाज़ बि उहो आहे बहितरीन मददगार बि उहो आहे बहितरीन मौला बि उहो आहे बहितरीन दोस्त बि उहो आहे त मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भा माना क़यामत ताईं रसूलुल्लाह जो दीन सर बुलंद रहंदो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे दीन जो घाट ऊंचो रहंदो। दुनिया जी कुंड कुड़छ में माई जो को बि लाल केॾी बि कोशिश करे इस्लाम खे ग़लत करण जी या इस्लाम खे ख़त्म करण जी ख़ुदा जो कसम उन्हनि जूं नस्लूं ख़त्म थी वेंदियूं इस्लाम क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदो। चओ इस्लाम क़यामत ताईं ज़िंदाबाद रहंदो। अल्लाह जी जल शानू पाण हुकुम फरमायो पर कुर्बान रब जी ज़ात तां अॻी जेका आयत आहे उन में अल्लाह ताला वरी इन जी वज़ाहत फरमाई आहे त कीअं इन दीन जी आबियारी थिए इन दीन जो ग़लबो कीअं थिए इन जी इशाअत कीअं थिए। रब फरमाए थो इन जे करे त मुहम्मदुर रसूलुल्लाह भले 1500 साल गुज़री वञनि 1000 साल गुज़री वञनि क़यामत क़ाइम थी वञे पर क़यामत ताईं नारो लॻंदो त आमना जे लाल जो लॻंदो। सुभान अल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
मोहम्मद अल्लाह जो रसूल चओ मोहम्मद अल्लाह जो रसूल ॻाल्हायो मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे माना जेकॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात बज़ाहिर जॾहिं ऐलानी नबूवत फरमायो हो ज़ाहिरी 40 सालनि जी उम्र में उन टाइम ते हबीब पाण पंहिंजे सहाबा खे हुक्म फरमायो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो हबीब जो पैगाम झरखंड आम थियो अल्हम्दुलिल्लाह अॼु बि दुनिया जे कुंड कुर्छ में आज़ान हुजे तकबीर हुजे मुस्लमाननि जी महफ़िल हुजे कचहरी हुजे ज़ुबान ते ज़दो आम हूंदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे माना नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात उहो हक़ खणी आया उहो दीन खणी आया उन दीन खे अल्लाह जी ज़ात बाबरकात ग़लबो अता फरमायो मुहम्मद करीम जी रिसालत क़यामत ताईं रहंदी इन जी हिकिड़ी वजह इहा बि आहे जो वल्लज़ीन मअहू इन मुहम्मद करीम सां जेके गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार ए काफ़रनि ते ॾाढा सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम पर पाण में इहे खीर खंड आहिनि तराहुम रुकअन सुजदा इन्हनि खे तूं ॾिसंदे त करे इहे रुकूअ में हूंदा करे सजदे में हूंदा यबतगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना अल्लाह जो फज़ल ॻोल्हींदा अल्लाह जी रज़ामंदी ॻोल्हींदा यानी चाहींदा त रब जो फज़ल मिले चाहींदा त अल्लाह जो रज़ामंदो मिले यबतगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिदवाना यानी ये 4 निशानियूं त ये मोहम्मद करीम सां जेके गॾु हूंदा ये काफ़रनि ते सख़्त हूंदा ये पाण में खीर खंड हूंदा ऐं इन्हनि जी आदत हूंदी नमाज़ इन्हनि जी आदत हूंदी रुकू इन्हनि जी आदत हूंदी सजदो इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि लिखियो आहे नबी पाक जा सभु सहाबी नबी सही सां गॾु हा नबी सही जा सभु सहाबी काफ़रनि ते सख़्त हा नबी सही जा सभु सहाबी पाण में खीर खंड हा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा सभु सहाबी नमाज़ सां रोज़े सां दीन जे आकामा सां मोहब्बत करण वारा हा पर हिन आयत मां बिलख़ुसूस मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म उस्मान गनी ऐं मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा सुभान अल्लाह माना खुलफाए राशिदीन जो त अॼुकल्ह जेकॾहिं का ॻाल्हि थिए थी ऐं जेकॾहिं इस्लाम ते जेकॾहिं को हमिलो थिए थो त उन में असांजे ई कुझु माण्हुनि जूं के ग़लतियूं हूंदियूं आहिनि को हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाए को हज़रत फारूक आज़म खे घटि वधि ॻाल्हाए को हज़रत उस्मान गनीअ जे शान में गुस्ताखी करे को हज़रत अलीउल मुर्तज़ा जे शान में गुस्ताखी करे को इमाम हसन हुसैन जे शान में गुस्ताखी करे को अल बैत अतहार खे घटि वधि ॻाल्हाए को हबीब जे सहाबा के घटि वधि ॻाल्हाए मां पहिरीं आयत पढ़ी तव्हांखे ॿुधायो अल्लाह रसूल मोकिलियो हिदायत ॾेई यादाबा हक़ जो दीन ॾेई इन जे लाइ त इहो दीन सभिनी दीननि जे मथां ग़ालिब थिए ग़ालिब तॾहिं थींदो जॾहिं मुस्तफ़ा हिदायत ॾे हबीब हिदायत ॾिनी पंहिंजे सहाबनि खे ऐं सहाबनि में सरे फ़हरिस्त महबूब जी ख़िदमत में अचण वारा अबू बकर उमर उस्मान अली ग़ुलाम नबी मैसरत ने फरमायो महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आपा कगली तव्हां त इम्तिहान वठो पिया मुंहिंजो पर लाउड वारो बि वठे पियो मां चयो त हिकिड़ी जॻह ते रख त हेठि करे बीह रहियो थोड़ा ऊपर महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आपा कगली महबूब मिठे जे यारन जी असां ॻोल्हे लधी आपा
गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मानो अली। अल्हम्दुलिल्लाह दरगाह मुरली इमाम शाह हजरत रोज़े गणी जे दर्जा फैज़ याफ्ता आहिनि। जमात बेटे हजरत रोज़े गणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर्जी कसीर तादाद में हिते वेठी आहे त दरगाह पाक जो जेको नज़रियो आहे अल्हम्दुलिल्लाह ओ इहो ई आहे त महबूब जा चार यार असांजे अखियुनि जा ठार। चओ महबूब जा चार यार असांजे अखियुनि जा ॻाल्हायो असांजे अखियुनि जा मौजूद बीसी सरदार जे साहबजादनि जा नाला अबू बकर मुस्तफा उमर मुस्तफा शाह साईं उस्मान मुस्तफा शाह यानी फिक्री असांखे इहो आहे त अलीअ खे टिन खां न टोड़ियो टिन खे अलीअ खां न टोड़ियो। तव्हां केरु थींदा आहियो टोड़ण वारा या जोड़ण वारा जिन खे अल्लाह जी ज़ात बाबरकात अवल खां ई जोड़े छॾियो हुजे। जिन जो मिटियूं रसूलुल्लाह सां थियल हुजनि जिन जो रिश्तो रसूलुल्लाह जी ज़ात सां हुजे हिकिड़ा घर वारा हिकिड़ा दर वारा तोखे छा थींदो आहे जो तूं चवीं त फलाणो घर वारो आहे तूं चवीं त फलाणो दर वारो आहे जंहिंखे रसूलुल्लाह न्याणी ॾे उहो बि भागन वारो आहे जंहिंखां रसूलुल्लाह न्याणी वठे उहो बि भागन वारो आहे। ينطق عن الهوى إن هو إلا وحي يوحى यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए पियो त महबूब पंहिंजी मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे जेको ॻाल्हाईंदो आहे उहो अल्लाह जो हुकुम आहे। ओ मिठी जा मुस्लमान तवज्जो कजा जेको ॻाल्हाए त रब जी मर्ज़ी सां ॻाल्हाए ओ निकाह रब जी मर्ज़ीअ खां सवा कीअं करे ओ पंहिंजी न्याणी रब जे मर्ज़ीअ खां सवा ॿिए खे निकाह में कीअं ॾे। यानी जेकॾहिं मुस्तफ़ा पाण निकाह कंदो तॾहिं बि रब जो हुकुम आहे जे हबीब पंहिंजी न्याणी कंहिंखे ॾींदो तॾहिं बि रब जी ज़ात बाबरकात जो हुकुम आहे। ज़ालिक फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशाअ वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम। ई अल्लाह जो फज़्ल आहे रब करीम जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे जंहिंखे वणे पंहिंजो फज़्ल अता फरमाए। सुभान अल्लाह। तमोजा दोस्त जो ज़हन में आया तारीखी हवाला पंहिंजे ज़हन में न लगा तारीख़ जे एतबार सां न सहाबा जो शान तोखे हज़म थींदो तारीखी एतबार सां न ॻोल्ह उन्हनि खे न कोई आल बेत हार जे शान खे तूं तारीख़ जे किताबनि में खोल न सहाबा तारीख़ जा मोहताज थई न आल बेत तारीख़ जा मोहताज आहिनि। ख़ुदा जो कसम आहे उहे हस्तियूं आहिनि जिन जे शान में अल्लाह क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं। मुरीद चवे त मुंहिंजे मुर्शिद जे लाइ आयत नाज़िल थी अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुंहिंजे मुर्शिद लाइ आयत नाज़िल थी या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। ख़ुदा जो कसम दुनिया जा सब पीर दुनिया जा सब वली दुनिया जा सब मुर्शिद हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हजरत पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी तो फरमाए सहाबी जे लाइ त सहाबी जंग जे मैदान में दौड़े घोड़े ते सवार थी दौड़े घोड़े ते सवार थी जिहाद करे ओ घोड़ो जंग जे मैदान में दौड़े उन जे सुंबन मां जेका दज़ उॾामे उन दज़ जे मथां मुंहुं चढ़ा पीरन जो पीर थो चढ़े मुंहुं चढ़ा किरोड़े अब्दुल कादिर उन दज़ जे मथां कुर्बान। सुभान अल्लाह। गौस आज़म जेको वलियन जो सरदार आहे पीरन जो बि पीर आहे
तेरे उन जो नज़रियो उन जी ज़हनियत उन जी सोच उन जो अक़ीदो उन जो फ़िक्र इहो आहे त मुंहिंजा दोस्त पंहिंजे ज़हन खे फ्रेश रखजा नज़रियो पंहिंजो सही रखजा ख़ुदा जो कसम अॼु जेकॾहिं असां कलमो पढ़ूं पिया अॼु जेकॾहिं असां आज़ादी सां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जी इबादत कयूं पिया अॼु जेकॾहिं दीन जा मसइला जेकॾहिं अहकाम दीन जा असां ते पहुता आहिनि इहो सदको त आमिना जे लाल जो आहे पर महनत महबूब जे सावन जी आहे जेके हबीब सां सच्चा हा नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा वफ़ादार हा बेडाई साहब रहमतुल्लाह अलैह तरे फरमाईंदो आहे जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे साबन सख में मंज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार वाहे कांदा हबीब सी महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जावे साहबे अल्लाह सी जी ज़ात बाबरकात फरमाए थो जेके मुंहिंजे महबूब सां गॾु आहिनि काफ़रनि ते सख़्त आहिनि पाण में खीर खंड आहिनि ॾिसंदे त कॾहिं रुकुअ में हूंदा कॾहिं सजदे में हूंदा इहे नी अल्लाह जो फज़ल ॻोल्हींदा अल्लाह जो रज़ामंदो ॻोल्हींदा सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद उन्हनि जूं पेशानियूं उन्हनि जे सजदनि जे करे रोशन हूंदियूं नूर उन्हनि जे पेशाननि मां झलकंदो हूंदो परंदो नज़र ईंदो तव्हांखे ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील इहो उन्हनि जो मिसाल तौरात में मौजूद आहे त इंजील में बि मौजूद आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक सुभान अल्लाह नारे विलाया नारे खत्म नबूवत जिंदाबाद नारे खत्म नबूवत नारे विलाया अदा तमीद बदन जो मकसद मुझो इहो हो मुखे जिक्र त हैदर करार जो करनो मौला अली मुश्किल कुशा असांजो इमाम असांजे लाइ ईअं न चयो वञे त अहले सुन्नत खे अली साईं जो जिक्र कोन थो अचे मां बारहा चवंदो आहियां असीं त खाऊं ई अली मुर्तज़ा जे बचड़नि जो सदको पिया सुभान अल्लाह हज़रत रोज़े धणी जे दर ते पलिया आहियूं पढ़िया आहियूं उन दर जो लंगर खाधो अथऊं फ़क़ीरी उन दर जी नसीब थी आहे फ़ैज़ उन जे दर जो आहे क़ादरी आहे हज़रत पीरनि जे पीर अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फ़ैज़ आहे त उहो हसनी हुसैनी बचड़ो आहे जे चिश्ती आहे जेकॾहिं सोहरवर्दी आहे नक्शबंदी आहे तॾहिं बि मौजा ॾा फिरी गिरी उहो जेको फ़ैज़ आहे उहो हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जो ई आहे ईअं क़तअन कोन्हे को त असां अली साईं खे कोन था मञूं पर इहो ज़हन में रखजा त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीन महबूब जे सैनी यार में फैलायो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी बि मेहनत आहे फारूक आज़म जी बि मेहनत आहे उस्मान गनी जी बि मेहनत आहे अली मुर्तज़ा जी बि मेहनत आहे हा उन में खून इमाम हसन जो बि आयल आहे त इमाम हुसैन जो बि आहे सुभान अल्लाह हकीकत जो इनकार कोने को मुझा दोस्त दीन मुसलमान भा पर ये कोने को मां आयत या पढ़ी न हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक पर सफा ये भी न हुजे जो माद अल्लाह अली से ते कलमू पढ़ी छड़जे जो माद अल्लाह कह दे त बस अली से का मथे का शे काने का ये भी जे सो गलता नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो प्यारा अली तुंहिंजो मिसाल ये वा जीअं ईसाई
ईसाई मोहब्बत में हजरत ईसा अलैहि सलाम सां हिकड़ा मोहब्बत में वधी विया, हिकड़ा नफ़रत में वधी विया हा, हिकड़ा नफ़रत में एतिरे क़दर वधी विया जो उन्हनि हजरत ईसा अलैहि सलाम खे सूली ते टांगण जी कोशिश कई हुई। तो तुंहिंजे बुग़्ज़ में, तुंहिंजे नफ़रत में हिकड़ा ख़ारिजी थी वेंदा, नासबी थी वेंदा, ऐं हिकड़ा वरी तुंहिंजे मोहब्बत में रिफ़्ज़ में काइजी वेंदा जो तोखे जीअं ईसा अलैहि सलाम जी मोहब्बत में ईसा जा उम्मती ईसा खे अल्लाह जे पुट जो वञी दर्जो ॾींदा, ॿिया उन पासे हलिया वेंदा। पर अली मोमिन उहो ई हूंदो जंहिंजे दिलि में तुंहिंजी मोहब्बत हूंदी। मोमिन जे दिल में अली जी मोहब्बत हूंदी। कंहिंजे दिल में चओ? मोमिन जे दिल में। ऐं जंहिंजे दिल में अली सिंह जी मोहब्बत नाहे ओ मोमिन नाहे। निफाक़ जे निशाननि मां, मुनाफ़िक़त जे निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे जो महाद अल्लाह अली सिंह जी मोहब्बत जी जॻह ते बुग़्ज़ हुजे, सार हुजे, नफ़रत हुजे। असांखे त पंहिंजे इमाम ई ॿुधायो आहे, अहले सुन्नत काहे बेड़ा पार असहाबे हुजूर, 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 नजम है और ना है इतरत रसूलुल्लाह की, नजम है और ना है इतरत रसूलुल्लाह की, अर्श हक़ है मसीन दे रिफ़ात रसूलुल्लाह की। माना नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकाह जी हदीस पाक आहे, असहाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम मुक़्तदयतुम इह्तदयतुम व अहलु बैती कसफीनतिन मन दखल फीहि फक़द नजा औ क़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। आमिना जे लाल फरमायो त मुंहिंजे सहाबा जो मिसल, मुंहिंजा जेके सहाबी आहिनि उन्हनि जो मिसाल आसमान जे तारनि वांगुरु आहे। जेकॾहिं को समुंड जो पाणी जो सफ़र करणु चाहे थो उन वटि सितारनि जो इल्मु हुजणु ज़रूरी आहे। जे सितारनि जो इल्मु उन वटि कोन्हे को त हू कॾहिं बि मंज़िल ते कोन पहुचंदो, पर हा सफ़र तॾहिं कंदो। उन समुंड जे हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ते तॾहिं वेंदो, मंज़िल ते तॾहिं पहुचंदो। सफ़र करण जे लाइ हुन वटि सवारी बि हुजे, कश्ती ॿेड़ी बि हुजे। नबी सी फरमाईंदा मुंहिंजो अहल बैत ॿेड़ीअ जे मिसल वा मन रक़िब फी, जेको उन ॿेड़ीअ में वेंदो माना मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कंदो। ऐं वरी सितारनि जो इल्मु हुजे, माना मुंहिंजे सहाबा जी बि मोहब्बत हुजे त उन सहाबा सां मोहब्बत रखण वारे ऐं अहल बैत सां अक़ीदत रखण वारे जी मंज़िल जन्नत वा। बिनी जी अक़ीदत ऐं अज़मत दिल में हुजे। मौला अली मुश्किल कुशा हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकाह जी मुजादा या खुशकिस्मती फजीलत बरकत आहे जो हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे निकाह में सैयदा तय्यबा आबिदा ज़ाहिदा खातून जन्नत सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह तआला अन्हा आई। ऐं उन जे लाभ हदीस पाक में ईंदो आहे त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी न्याणी जन्नत जी मालिकानी खातून जन्नत जॾहिं आक़िला बालिग़ा थी आहे, माना हद बुलूगत ते पहुती
दिया निकाह जा पैगाम आया नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम मना फरमायो मुखे अल्लाह जो हुक्म ना है मुखे अल्लाह जो हुक्म ना है केतरा ही पैगाम आया हजरत मौला अली मुश्किल कुशा रज़ियल्लाहु ताला अन्हु के हजरत अबू बकर सिद्दीक हजरत फारूक आजम रज़ियल्लाहु ताला अन्हु यानी बई आया हजरत अली दे आए प्यारा अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह एकड़ी गाल तो के चूं जे करे मनी चओ अली खातून जन्नत नबी पाक जी न्याणी हद बुलूगत के पोतिया न्यापा निकाह जा वञन पिया तूं बि त न्यापो खणी वञ तूं बि वञी नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खां साईं जो हथ घुर अली सिंह तबे थो त न मूंखे हया थो अचे छाजे करे तकरीबन 1.5 साल जी ॼमार खां ऐं रसूलुल्लाह जे घर में रहियो आहियां मूंखे पालियो ई रसूलुल्लाह हाणे जंहिं घर जो मूं खाधो जंहिं महबूब मूंखे पालियो उन खां मां कीअं वञी संग वठां बाबू अबू तालिब आहे कोन जो गॾु हुजे मां अकेलो कीअं वञा अबू बकर उमर चवनि था अली हल यकीनन रसूलुल्लाह तोखे जवाब कोन ॾींदो पर हिम्मत बदी वञ त सही मता रसूलुल्लाह तुंहिंजो इंतज़ार कंदो हुजे माना दुश्मन कॾहिं बि चङो मुजादा मशवरो कोन ॾींदो चङो भलो मशवरो ॾींदो जेको सजन हुजे जेको साथी हुजे वाह अबू बकर उमर खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम हिम्मत ॾिनो हौसलो ॾिनो मौला अली मुश्किल कुशा रसूलुल्लाह जी बारगाह में आयो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अली कीअं अचण थियो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अर्ज़ कया रसूलुल्लाह हिकिड़ो अर्ज़ खणी आयो आहियां नबी से फरमाइनि था अली चओ छा थो चई अर्ज़ कया रसूलुल्लाह हीअं नियत खणी आयो आहियां ही इरादो खणी आयो आहियां मुस्तफा करीम फरमायो अली कंध मथे कर तूं पोइ आयो आहे तोखां अॻे जिब्रील आयो जिब्रील अची मूंखे चयो आहे या रसूल अल्लाह अली अचई पियो ख़ाली न मोटाइजा रब जो हुकुम आहे त फातिमा ज़हरा जो निकाह अलीअ सां थिए सुभान अल्लाह अल्लाह जो हुकुम भी होगा हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मौला अली खे ॿुधायो त अली सी ख़ुशीअ में न पियो माफ़ी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात इहा ॻाल्हि कई पे हज़रत अबू बकर बि आयो हज़रत उमर बि आयो गले मिली पिया भाकुर पाइनि पिया मुबारक ॾियनि पिया नबी से फरमाइनि पिया अली भला हक़ मार जे लाइ कुझु अथई क़िबला ही ज़िरह आहे बाक़ी हिन खां अलावा ॿियो मूंखे कुझु बि कोन्हे को नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था वञ भला इहा ज़िरह खपाए हा पोइ हिन ज़िरह मां जेके पैसा मिलिया पोइ मां तोखे ॿुधायां थो त तोखे छा करिणो आहे हज़रत अली से निकितो बाज़ार में वञी पढ़ो ॾिनई त आहे को जेको ज़िरह खपायां थो मथे पढ़ो ॿुधो उस्मान गनी मौला अली मुश्किल कुशा आवाज़ ॾिनो उस्मान गनीअ जे कननि ते पियो सुञातई त आवाज़ अलीअ जो आहे वेझो आयो अली छा थो चई कि ज़िरह थो खपायां दे ख़बर छा जे लाइ कि खपायां थो जो मुंहिंजो निकाह आहे कैसा निकाह थई नबी पाक राज़ी थिया आहिनि मुस्तफा पंहिंजी न्याणी मूंखे निकाह में थो ॾे पोइ प्यारा अली छा जे लाइ ज़िरह थो खपाई जे मूं वटि ॿी जमा पूंजी कान्हे का इहा ई ज़िरह खपायां नबी पाक खे वञी ॾियां पोइ इन मां कुझु हक़ मार थींदो कुझु वली मूं कयां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी हज़रत उस्मान थो चवे इहा ज़िरह भला मूंखे खपाए ॾे मां थो वठां घणे में खपाईंदे किसी 300 दीनार लगान या दिरहम लगान कि 300 न मां 400 ॾेई थो मूंखे ॾे ज़िरह
हजरत उस्मान 400 दीनार वे गणे दिना हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो ज़रा रखी पान दे दीनार रखनी हजरत उस्मान हजरत अली नबी पाक जी खिदमत में आयो मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात निकाह पढ़ायो हबीब पार फातिमा ज़हरा का पुछा कया वकील आमिना जो लाल पान थियो गवाह अबू बकर गवाह हजरत फारूक आज़म हबीब जी ज़ात बाबरकात निकाह जी महफिल में ॿिया बि सहाबी आया उस्मान गनी बि आयो मौला अली कदे उठियो मुस्तफा करीम जो सहाबी हजरत उस्मान अली के भाकरो थो पाए चवे थो अली तो के मुबारक हुजे हिय सिरहद के निकाह जे खुशी में तोहफे ते वापस थो ॾियां रुहमा बैनहुम पाण में खीर खंड हा मौजादा ही अजीम हस्तियूं हुयूं हिननि जे लाइ पंहिंजे ज़हन खे आजो रखंदो कर हिननि जे लाइ हा अॼुकल्ह जे हिसाब सां सोची थो फलाणो फलाणे सां कोन थो ठहे फलाणो फलाणे सां कोन थो ठहे मता हो बि इहे हुजनि इहे तका न कोन्हे को ख़ुदा जो कसम नबी पाक जा सहाबी मुस्तफा करीम जो आल बैत पाण में खीर खंड हा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे महबूब जा शागिर्द हा जेकरे मौजूदा शागिर्द जी जेकरे को बेइज्जती करे शागिर्द जे लाइ घट वध ॻाल्हाए जा बाबा उस्ताद में कमी ही इन जे करे शागिर्द में ओ कमाल कोने को ओ मौजूदा बिला तशबीह बिला तमसील आमिना के लाल जड़ो को उस्ताद न को आयो न को ईंदो मुस्तफा करीम जड़ो को उस्ताद कोने को तो खुदा जो कसम हबीब जे शागिर्दन जड़ा वरी के शागिर्द बि कोने के सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा खोल साहबी फरमाईंदा हा जेतिरो हदीसुन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अलीउल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे शान के फजीलत के बयान फरमायो आ एतरी फजीलत अल्लाह जे हबीब पे कंहिंजे लाइ बयान कान फरमाई सुभान अल्लाह पर इहो ज़हन में रखिजा त अफज़लुल ख़ल्क़ बअदल अंबिया बितहक़ीक़ सय्यदुना अबू बकर सिद्दीक़ त मखलूक में नबियन का बाद में जेकर अफजल तरीन का शख्सियत आहे त वा अबू बकर सिद्दीक़ जी आहे सुभान अल्लाह और वो तुंहिंजो मुंहिंजो न बल्कि हजरत अली जो भी इहो फैसलो आहे इमाम हसन जो भी इहो फैसलो आहे इमाम हुसैन जो भी इहो फैसलो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन जो भी इहो फैसलो आहे इमाम जाफर सादिक जो इमाम मोहम्मद बाकर जो ॿारनि इमामनि जो हजरत रोज़े गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो ऐं हजरत पीसी सिबगतुल्लाह शाह अव्वल पीसी तजरवारा उन्हनि पंहिंजी मलफूज़ा शरीफ में लिखियो आहे त मुत्तफ़क़ इहो फैसलो आहे त मखलूक में नबियन खां बाद में अफज़ल तरीन शख्सियत हजरत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी आहे फजीलत हबीब जी ज़ात बाबरकात शान मकाम मर्तबो हजरत अलीउल मुर्तदा जो हदीस पाक में हबीब जी ज़ात बाबरकात बयान फरमायो आहे जुज़वी फजीलतूं हर गुलेरा खुशबू दी करे हर गुल जी खुशबू पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे अली साईं जी इहा बि फजीलत आहे कसीरा मयसर नशद की सादत बकाबा विलादत बमस्जिद शहादत माना अहिड़ो को माण्हू नथो लभे जेको ॼमे त काबे में ॼमे जे शहीद थिए त मस्जिद में शहीद सुभान अल्लाह हकीम बिन हिज़ाम जे लाइ बींदो आहे नबी पाक जो सहाबी हो हकीम बिन हिज़ाम उन जे लाइ बि आहे त काबे में जाओ
पर उन जी शहादत या शहादत वरी मस्जिद में या फजीलत उनखे ना है। अली सिंह जी फजीलत जो जमे ब अल्लाह जे घर में त शहीद भी थे त अल्लाह जे घर में। मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जाओ अखियों न पियो खोले। सुभान अल्लाह। अम्मा हुसैन फातिमा बिनते असद परेशान पुटड़ो अल्लाह से उनके सलामत रखे जाओ पर अखियों न पियो खोले। वजह कहिड़ी आ अबू तालिब के जीत के हकीम के तबीब के ॾेखारे अच। हकीम तबीब के ॾेखारियूं जो नब्ज़ ॾिसूं था अखियूं सही आहिनि तबियत सही आहे अखियूं अलाए छो कोन थो खोले। वरी बे के माण्हूअ खे वरी टे के माण्हूअ खे हबीब जी ज़ात बाबरकात वेलहा के सफ़र ते आमिना जा लाल वापस मोटिया। मुस्तफ़ा करीम जी ज़ात बाबरकात के ख़बर पई अबू तालिब जे घर पुटड़ो जाओ आ। महबूब आया फातिमा बिनत असद नबी पाक जी चाची जंहिंखे नबी सी पंहिंजे मां जो दर्जो ॾिनो हो हबीब जी ज़ात बाबरकात जी बारगाह में पहिरियां ई खयो बीठी आ। साईं बचड़ो आ अखियूं न पियो खोले। हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो त बचड़ो मूंखे ॾियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अली साईं खे पंहिंजे हंज में ये झोलीअ में खयो आ। चेहरे ते कपड़ो आ। हबीब जी ज़ात बाबरकात ये कपड़ो हटायो। जीअं जो कपड़ो हटियो अलीअ दीदूं खोलियूं मुस्तफ़ा जो दीदार कयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह साईं तव्हां न दवा ॾिनी न दुआ ॾिनी न दम कयो न फीणू रखियो। इएं सिर्फ़ तव्हां चादर हटाई कपड़ो हटायो ऐं बचड़े अखियूं खोलियूं। पाण फरमाईंदा अम्मा तुंहिंजो बचड़ो त इरादो करे आयो हो त जेसि ताईं मुस्तफ़ा जो चेहरो अॻियां न ईंदो अखियूं न खोलियूं। सुभान अल्लाह। फिर मारणी शाह गोरड़ी तॾहिं थो फरमाए इस सूरत नूं में जाना खां जाना खां इस सूरत नूं में जाना खां के जाने जहाना खां सच आखे तेरा दी में शाना खां सच आखे तेरा दी में शाना खां जिस शान तू शाना सब बनिया सुभान अल्लाह माँ अजमल का सुभान अल्लाह माँ अहसन का माँ अकमल का। किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना मुश्ताक अखियां किथे जालड़ियां सुभान अल्लाह माँ अजमल का माँ अकमल का। मुख जंग बदल शाशानिए मथे चमक दिलाट नूरानिए काली जुल्फ ते अखे मस्तानिए काली जुल्फ ते अखे मस्तानिए मखमूर अखियां हिन मत भरिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हर जिते अली सिंह जाओ काबे में जागो था गाल समझण दी आ जाओ किथे काबे में पर काबे में उन टाइम ते 360 बुत टंगियल हुआ। अली जमे काबे में पर जे काबे में शिरक ऐं कुफ्र जी गलादत हुजे त अली उन सनम कदे दे कोन निहारींदो आहे छो त ओ हक़ सां गॾु कोन्हे। काबो हक़ आहे पर जेको काफ़रन मुशरिकन बुत टंगिया हा उहे नाहक़ हा नाहक़ ॾे छो त अल हक़ मा अलियन व अलियन मा अल हक़ हक़ अली सां गॾु आहे अली हक़ सां गॾु आहे।
जमे काबे में वॾी फज़ीलत आहे न बेशक ॻाल्हायो बेशक पर मां चवां थो इन खां वॾी फज़ीलत इहा जो जमे काबे में पर काबे ॾे न निहारे इंतज़ार करे त हक़ किथे आहे ऐं जॾहिं जो हक़ आमिना जो लाल अचे त अली अखियूं खोले माना ज़हन में रखिजा अबू बकर सिद्दीक़ फारूक आज़म उस्मान गनी अली तकियो कोन कयो अबू बकर हक़ ते आ तॾहिं अली उन सां गॾु आहे फारूक हक़ ते आ तॾहिं अली उन सां गॾु आहे उस्मान गनी हक़ ते आ तॾहिं मौला अली उन सां गॾु आहे अञा बि ज़हन में रखिजा इमाम हसन इमाम हुसैन अबू बकर उमर उस्मान सां गॾु हा हज़रत अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु सां बि गॾु हा छो त अबू बकर बि हक़ ते उमर बि हक़ ते उस्मान बि हक़ ते मौला अली पाण आहे ई हक़ अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु बि हक़ ते आ पर जॾहिं नाहक़ जी ॻाल्हि आई त पोइ सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन सुभान अल्लाह हक़ हो त ये सभिनि सां गॾु हा ना हक़ आया त पोइ अली कोन्हे परवाह कान्हे ना हक़ आयो इमाम हसन न आहे गॾु परवाह न आहे अकेलो हुसैन मैदान ते आयो जे हक़ हो त असीं सभई गॾु हासीं पर जे ना हक़ ते आहे त मां हुसैन अकेलो पंहिंजे बचड़नि सां गॾु जान क़ुर्बान करण जे लाइ सिर जी बादी रखण जे लाइ ॾियण जे लाइ तयार आहियां पर कॾहिं बि असां हक़ सां गद्दारी कान कई आहे ना हक़ जो कॾहिं असां साथ ॾिनो ई कोन्हे को हिन जे करे त इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान शरीफ आने हो है मुफीदा आए नबी जा अहल बैत अल्लाह जो इरादो आ त तव्हां खां हर क़िस्म जी पलीती खे खां परे करे वयो तहिरकुम ततहीरा ऐं तव्हां खे पाकन पाक करे तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान ऐं हर मुसलमान चाहे कहिड़े बि फिरके सां ताल्लुक़ रखण वारो हुजे वो चवंदो आहे त नबी पाक जा अहल बैत पाक नबी पाक जा अहल बैत ॻाल्हायो नबी पाक जा अहल बैत पाक छो जिनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान जिनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान जिनकी पाकी का खुदाए पाक करता है बयान आए तकदीर से जाहिर है शान अहल बैत सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये पाक है त पोइ पाक ना पाक सां गॾु कंहिंखे माना जे पाक आहिनि त अबू बकर उमर उस्मान इहे बि पाक त इन्हनि जी ख़िलाफ़त बि पाक आहे सुभान अल्लाह तॾहिं त अहल बैत जेकॾहिं अहल बैत पाक आहिनि हज़रत अली अहल बैत न आहे ॿुधायो हज़रत अली अहल बैत न आहे छा इमाम हसन अहल बैत कोन्हे छा इमाम हुसैन अहल बैत न आहे छा ख़ातून जन्नत न आहे अल्हम्दुलिल्लाह इन्हनि खे त नबी से दुआ घुरी अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती या अल्लाह ही मुंहिंजो अहल बैत आहे तॾहिं असांजो परख आलम चवंदो आहे मुस्तफ़ा जी आल पाकन पाक वाह वाह सही सिंधी त सम्झो था न बेशक सही मुस्तफ़ा जी आल पाकन पाक
मुल्किरन जे मुआ मथे में खाक आ मुल्किरन जे मुआ मथे में खाक आ मुस्तफा जी आल पाकन पाक आ मुस्तफा जी आल या त ताज वक्त जंग ॾिसे जे हा त पोइ कुझु न कुझु वरी मौली जो साथ ॾियूं था हाणे चंद कोन ॾिठो आहे हाणे प्रोग्राम तो वर गया न साईं इएं कोन त पाण चओ त सही न कुझु ज़ुबान ते चयो न हा साईं चयो मुस्तफा जी आल पाकन चओ चओ मुस्तफा जी आल पाकन मुल्किरन जे मुहम्मद में पर मुस्तफा जी आल पाकन नकंदा काफ़र बुधी जंग जो इसमें अज बज कनंदा नारे है नहीं आवाज नारे हैदरी नकंदा काफ़र बुधी जंग जो इसमें नकंदा काफ़र बुधी जंग जो इसमें शेर हक जी हक लहे बदनाक शेर हक जी हक लहे बदनाक मुस्तफा जी आल पाकन पाक मुस्तफा जी सुभान अल्लाह बाग पर दीदार प्यारी फातिमा बाग पर दीदार प्यारी फातिमा जय जो बाबू साहिब लौलाक जय जो बाबू साहिब लौलाक मुल्किरन जे मुहम्मद में खाक आ मुल्किरन जे मुहम्मद में खाक आ मुस्तफा जी आल पाकन हसन मीर हुसैन हजरत जामिया आमना जे लाल जाहिया हसन मीर हुसैन हजरत जामिया जिन जले हूरो मलक मुश्ताक आ जिन जले हूरो मलक मुश्ताक आ मुल्किरन जे मुहम्मद में खाक आ मुल्किरन जे मुहम्मद में खाक आ मुस्तफा जी आल पाकन पाक आ सुभान तीन ले तेरी सजने दुखा दिठा अल्लामा मोहम्मद इदरीस दामद बरकातुहुल आलिया तीन ले तेरी सजने दुखा दिठा दाहिरी तन ले जन्नत ओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तन ले जन्नत ओ मुझी ताक में मुझो सजणी दुश्मन हो ही कोनी
पर जे आयो तॾहिं माण्हू हुनखे फ़ैसिलो करे कढी जॾींदो छो आयो आहे बिना दावत जे तोखे कंहिं सॾु कयो आहे वाह मुंहिंजे महबूब जा बचड़ो तव्हांजो शान ख़ुदा जो कसम आहे कीअं न जन्नत उन्हनि जी औताक़ हुजे जो माउ हसरे करीमनि जी माउ अम्मा जन्नती औरतुनि जी शहज़ादी हुजे पाण जन्नती नौजवाननि जा सरदार हुजनि ऐं अली अल मुर्तज़ा त ख़ुदि पाण जन्नत जो टिकट विराइण वारो आहे दाहिरी जन्नत तन जे दाहिरी तन ले जन्नत औताका मुनकिरन जे मोहब्बती में खाकिया मुनकिरन जे मोहब्बती में खाकिया मुस्तफा जी आल पाकन पाकिया मुस्तफा जी आल पाकन पाकिया मुझा दोस्त वीर मुसलमान बामा अर्ज पे कयो अल्लाह सी फरमायो इन्ना मा युरीदुल्लाह ले युज़हिबा अन्कुम अर्रिज्स अहलल बैत यानी अल्लाह सी अल पे तकार किस्म जी बलीदी के परे करे छड़ियो आ माना मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला हजरत अबू बकर सिद्दीक फारूक आजम उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला मुसा गदवा ओए मौला अली सा गदवा आगन अल हक अली माल हक हक अली सा गदवा ऐ अली हक सा गदवा शेर खुदा अखियूं कोन खोलियो मुस्तफा जो चेहरो आयो अली सी दीदूं खोलियो हबीब जी ज़ात बाबरकात जो दीदार कयो माना काबे में ॼमण फज़ीलत आहे पर इन खां मथे अली जो गदो काठा जो चढ़ काबे में 360 बुत भरिया पिया हुजन अली नज़र खणी निहारी दोगोने इंतज़ार कंदो आहे उन जो जेको हक़ वारो नबी मोहम्मद करीम हज़रत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हिन उम्मत जो पहिरियों मुबल्लिग मौला अली नबी से आयत नाज़िल थी तो सही पंहिंजे अंदर अशीरतकल अक़रबी करीबी रिश्तेदार मिट जेके तव्हांजा खूनी रिश्तेदार उन्हनि खे बि तव्हां दिल जूं ख़बरूं ॿुधायो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अली खे फरमा प्यारा अली तूं वञ फलाणो 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 हुन में अबू जहल बा अबू लहब बा उतबो आ शेबो आ वलीद आ मुगीरो आ सभिनी जेके काफ़िर हा सनादी दे कुफार उन्हनि खे वञी मुंहिंजो पैगाम ॾेई आ न्यापो ॾेई आ फलाणी जाइ ते मां उन्हनि खे सदो कया मूसा जी मीटिंग कल मुशावरत कल मां मजलिस को ठाई आ अली से जो सभिनी खे दावत ॾेई उन्हनि खे हंध बंद ॿुधाए आयो टाइम वक़्तु ॿुधाए आयो पाण अची नबी से सां गॾु वेठो टाइम जो त माण्हू गॾु थींदा विया जॾहिं सभई गॾु थिया रसूलुल्लाह उन्हनि जे विच में पंहिंजे नबूवत जो ऐलान कयो जॾहिं नबूवत जो ऐलान कयो त पहिरियां अबू लहब उथियो जंहिं नबी पाक जे शान में गुस्ताखी कई उन खां पोइ ॿियो काफ़िर उथी वियो टियों काफ़िर उथी वियो चोथों काफ़िर उथी वियो अली सिंह जी उम्र ओॾी महिल का 11 सालनि जे क़रीब हूंदी अञा घणी उम्र कान हुई अली सिंह जी जॾहिं सभु उथंदा विया मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जे चेहरे ते गम जा आसार थी बीठा हज़रत अली सिंह उथी बीठो नबी पाक खे अर्ज़ कई सीने ते हथ हणी या रसूल अल्लाह जान तोखे छॾे ॾे मां कोन छॾी जान छॾे ॾे पर मां तोसां गॾु आहियां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा अली तो जहिड़ा जवान ई मूंखे खपनि ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे हबीब जॾहिं हिजरत कनि पिया मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अबू बकर सिद्दीक़ जो इहो मक़ाम आहे जो इन हिजरत रसूलुल्लाह सां गॾु कई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अली खे फरमायो अली जी साईं पाण फरमाइनि था हीअ मुंहिंजो बिस्तरो थी जी साईं हीअ मुंहिंजी चादर आहे जी या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह हीअ चादर और इन बिस्तरे ते सुन हीअ फलाणे काफ़िर जी अमानत है हीअ फलाणे काफ़िर जी अमानत है हीअ फलाणे काफ़िर जी अमानत है अमानत ॾेई मदीने पाक पहुचजा मां मोहम्मद हला तो हिजरत करे अमानत ॾेई सुबुह जो पहुचजा अली सी चए तो ठीकु आहे या रसूल अल्लाह जेको तव्हांजो हुकुम अली सी चए तो चादर ओरे मां सुम्ही रहे अमानत वञी काफ़िरनि खे मां सुबुह जो ॾिनियूं वरी 2 ॾींहंनि खां पोइ मदीने पाक मां पहुतुसि कंहिं माण्हूअ पुछा कई अली उन मौत वारे बिस्तरे ते तोखे निंड आई अली चवे थो अल्लाह जो कसम जहिड़ी निंड उन रात आई अहिड़ी निंड मूं कॾहिं कान
अली कीअं हो त मौत जो बिस्तरो हो ये त मौत जो बिस्तरो हूंदो तव्हांजे लाइ ॻाल्हियूं ॿुधण वारनि जे लाइ मां अलीअ जे लाइ मौत जो बिस्तरो कोन हो छो ये त रसूलुल्लाह मूंखे चयो हो अमानतूं वठ चादर ओढ़े सुबुह जो उथी अमानतूं काफ़रनि खे ॾिजां ॾेई मदीने पहुचजां अली चवे थो त मां हर राति मुहासिबो कंदो आहियां अॼु छा कयुमि नेकियूं केतिरियूं ख़ताऊं केतिरियूं हालांकि अलाह सां उन्हनि खे महफ़ूज़ कयो आहे मासूम सिर्फ़ अलाह जे नबीअनि ऐं फ़रिश्तनि जी ज़ात आहे फ़रिश्तनि ऐं नबीअनि खां सवाइ को मासूम कोन्हे को पर वली सहाबा या अहल बैत उन्हनि जे लाइ महफ़ूज़ आहिनि उहे ख़ता खां जो अलाह सां उन्हनि जी हिफ़ाज़त फ़रमाईंदो आहे उहे पंहिंजे पाण खे बि गुनाहनि खां बचण जी कोशिश कंदा आहिनि हज़रत मौला अली तो फरमाए त मां उहा चादर जॾहिं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अमानतूं ॾेई मोटिजां त मां चयो हाणे जेसि ताईं मां मदीने न पहुचंदुसि तेसि ताईं मलकुल मौत खे बि इजाज़त कान्हे मुंहिंजो रूह कब्ज़ करे छो त मुस्तफ़ा जी ज़ुबान मां निकितो आहे त अमानतूं खणी काफ़रनि खे ॾेई मदीने पहुचजा माना मदीने ताईं पहुचण जी ज़िम्मेदारी रसूलुल्लाह मूंखे ॾेई छॾी आहे खत्म नबूवत जिंदाबाद खत्म नबूवत जिंदाबाद विलायत हे पागा मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भाउ हबीब जी ज़ात बाबरकात ईअं अल्लाह जा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात सां एॾी मोहब्बत ऐं चाहत हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी हिजरत करे मदीने पाक पहुता नबी से मुवाफ़ात क़ाइम कई फलाणो अंसारी उन जो फलाणो मुहाजिर भाव फलाणो मुहाजिर फलाणे अंसारी जो भाव मुवाफ़ात क़ाइम थी अली सही बि हिजरत करे आयो हो पर नबी से के अंसारी सहाबी खां उन जी भाईटी कान कराई ही अली से नमानो ये चेहरो नबी पाक जी खिदमत में अर्ज करे खिदमत में पेश करे अर्ज को किबला मां अली जो तक को भाग मा दिनो कोन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरह अली घबराए न तू मुझो दुनिया में भाव रही त आखिरत में मुझो भाव पर ये कोने को तो ना कापो अली से नबी से के चांदो जे नबी से मोजो भाव नबी से मोजो भाव न उना कापो वाली चांदो फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह तो जे मथा मोजा अबू अम्मा कुर्बान बनन को वो कद काट को वो आसागी इज्जत को वो आसागी हद का वधिक एहतराम हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हकीकत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दिल में त मोजा दोस्त अजीज मुसलमान नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जने करे करे जन्नत ॾिनी ही फलाणो जन्नतिया फलाणो जन्नतिया उन में चौथे नंबर ते नालो मुस्तफा करीम हज़रत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमायो अशरे मुबशरा में हज़रत मौला अली के नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात शामिल फरमायो हुजूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खैबर वारे उन जने खैबर वारो वो किलो फतह कोन पियो थे दरवाजो वो खुले कोन पियो यहूदी परे बे पासे खां मजबूती सां उनखे पकड़ियो बीठा हा उनखे मजबूत किस्म सां उन जी तहवील कयूं बीठा हा जॾहिं महीनो गुज़री वियो ऐं को बि खर्चेल कोन पियो निकिरे फतह जो को रस्तो नज़र कोन पियो अचे अलाह जा हबीब फरमायो सुभाणे झंडो उन जे हथ में विझी ॾींदुसि जंहिंसां अलाह ऐं उन जो रसूल मोहब्बत थो करे आई जैसा अल्लाह जो रसूल मोहब्बत कंदो उन जे हथ में झंडो वींदो अल्लाह से असांखे फतह ॾींदो हज़रत उमर फारूक तो फरमाए मां बि दुआ पियो घुरां काश इहो झंडो सुभाणे मूंखे मिले कंहिंजी दिल चांदी जो मूंखे झंडो न मिले हर कंहिंजी तमन्ना ऐं आरज़ू हुजे ॿियो ॼाणो थियो नबी सी फरमायो आइन अली अली किथे आहे साईं उन जूं अखियूं उथियल तबियत नासाज़ आहे तबियत
नासादा अली सिंह जी तबियत सही काने अखने में तकलीफ आ नबी से फरमा वजो हजरत अली के सदे अचो हजरत अली अल मुर्तदा आयो मुस्तफा करीम फरमा प्यारा अली छा थियो छा अखने में तकलीफ आ अखियों उठी पयो मुस्तफा फरमा मुझे होदे तो के तकलीफ होजे हबीब पंहिंजो दुआ बेदान करियो हिकड़ी अख में लगायो ॿी अख में लगायो मुस्तफा करीम पंहिंजो हथ मुबारक घुमायो हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो अली अखियों खोल अली अल मुर्तदा अखियों खोले त जे रब जुल जलाल जो कसम जल त मुझो अखियों उठल हुयूं अभी फरमा अली ही झंडो खन आई इहो झंडो खणी मैदान ते वन आई तुंहिंजे हथ ते तोसां अल्लाह मोहब्बत थो करे अल्लाह जो रसूल मोहब्बत थो करे तुंहिंजे हथ ते असांखे कामयाबी मिलंदी 40 जंहिंखे मस चोरींदा हा जे किले खे हज़रत अली अल मुर्तदा हिकिड़े दम सां उन दरवाज़े खे तोड़े हज़रत अली के मथा झलियो ऐं जेके ॿिया सहाबी उन किले में अंदर दाख़िल थिया अली उन दरवाजे के झलियो पिछवा सहाबी उन दरवाजे के मथा वे अंदर दाखिल थन पिया ऐं अली पान अंदर दाखिल थियो त उन दरवाजे जो हिकड़ो हिस्सो जंहिंखे पान छिक ॾेई छॾियऊं जंहिंखे बि 10-12 माण्हू ये चोरे कोन सघंदा अली खाॿे हथ में उनखे पकड़े उनखे घात कयो तो हले साॼे हथ सां तलवार करे असां चवंदा आहियूं शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार इस्लामी तमाम ग़ज़वात में हज़रत अली शिरकत फरमाई सिर्फ ग़ज़वा तबूक में हज़रत अली अल मुर्तदा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी पाक जे हुक्म सां रही पिया उन टाइम ते अली से दुखारो थियो हो नबी सिंह के जेसी तमाम मूंखे ॿारनि ऐं औरतुनि जे विच में मां अली खे छॾियो पिया वञो नबी सिंह दिलासो ॾिनो नबी सिंह फरमाइनि था अली घबराए न मां तोखे ईअं न त तूं घटि आहे इन जे करे तोखे ॿारनि या औरतुनि जी निगहबानी लाइ छॾियो थो वञा मूं वटि तुंहिंजी मंज़िल ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत हारून अलैहिस्सलाम जी मंज़िल हुई मर्तबो हो पर फ़र्क़ु इहो आहे त हारून नबी हो मां अल्लाह जो नबी आहियां मूंखां पोइ ॿियो नबी कोन ईंदो तोखे नबूवत कान्हे मिली हारून नबी हो बाक़ी मंज़िल मर्तबो उहो ई मूं तोखे ॾिनो आहे जेको मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम खे अता फरमायो हो यानी हर ग़ज़वा में हज़रत अली अल मुर्तदा मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात सां गॾु हो बहादुरी अली ते नाज़ कंदी आहे शुजाअत शेर खुदा ते नाज़ कंदी आहे शुजाअत दुनिया जे बहादुरनि में होंदी पर सदको ऐं खैरात मौला अली मुश्किल कुशा हज़रत शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी आहे तॾहिं त मौजादा 82 अफराद हज़रत इमाम हुसैन जा सां गॾु हा टोटल माना ॿार मर्द औरतूं सभु गॾु 82 अफराद हा करबला जे मैदान में साम्हूं विढ़ण वारा हा 22,000 यजीदी फौज में जेके अमर बिन साद जी जेके निगरानी में उन जे सिपह सालारी में जेके उन जे कमांड में हा माना 22,000 जी फौज ऐं हेॾा 82 हा पर इन्हनि वटि बहादुरी ही मौला अली इन्हनि वटि शुजाअत हुई मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी पोइ 82 पर जॾहिं मैदान ते आया त बेटा गोल फरमाईंदो त कामिल करबला में आया सूर्य शेर मारे मुसे ॾिनसी ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन
अल्लाह सी जल्ल शानु जी ज़ात बाबरकात शला असाई तमा के महबूब जे सहाबा जो हबीब करीम अलैहि सलातो सलाम जे अहल बैत अतहार जो अदब एहतराम करण जी तौफीक अता फरमाए। मुखे तमाम खुशी थी साईं सैयद इमाम अली शाह साहब जो माशाअल्लाह जोश जज्बो मोहब्बत वरी अकीदत वरी मेहनत ॾिसी जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सी जल्ल शानो खेस मेहरबानी फरमाए ॿ पुतड़ा अता फरमाया हिनर हिकिड़ी न्याणी अता फरमाई ऐं उन न्याणी ऐं पुतड़नि जे ख़ुशीअ में ही अकीको कयो आहे। अकीके जे ख़ुशीअ में ही अलीम शान ही प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह न्याणी रहमत आहे। न्याणी अल्लाह जी ज़ात बाबरकात जो तोहफ़ो आहे। न्याणी खे कॾहिं बि वज़न महसूस न कराईंदा कयो त न्याणी को बोझ आहे, न्याणी को वज़न आहे। तॾहिं दौरे जाहिलियत में न्याणी खे ज़िंदा खत खोटे मिटीअ जे हवाले कयो वेंदो हो, खत खोटे पूरियो वेंदो हो, मारियो वेंदो हो, दफ़नायो वेंदो हो। मौजादा उन टाइम ते आमिना जे लाल उन जहालत वारी रस्म खे ख़त्म कयो। मुस्तफ़ा करीम खे रब 4 न्याणियूं अता फरमायूं। घणियो साईं कला घणियूं मता को कता के सुई घुमाए त हिकड़ी ही टे हुई कोन हिकड़ी जे करे मनींदो टे न मनींदो त खातून जन्नत तवा खां नाराज़ थींदी। खातून जन्नत खे बि मञबो त खातून जन्नत जे भेनरुनि खे बि मञबो। खातून जन्नत जूं टे ॿियूं भेनरूं माना नबी पाक जूं साहिबज़ादियूं 4 साहिबज़ादियूं पर खातून जन्नत जॾहिं मुस्तफ़ा जी बारगाह में ईंदी ही आमिना जो लाल उथी बि ही खातून जन्नत जो इस्तक़बाल कंदो। अभी भाकुर पाईंदा हा, पेशानी ते चुन्नी दींदा हा। मुस्तफ़ा करीम पंहिंजे घर में या पंहिंजे हंच में विहारींदा हा। खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा सां मोहब्बत जो इज़हार फरमाईंदा हा त मौजादा न्याणी बोझ काने का, न्याणी अल्लाह जी रहमत आहे, न्याणी अल्लाह जी ज़ात बाबरकात जी नेमत आहे। पुछा उन खां कर जंहिं वटि न पुट जी नेमत आहे न न्याणी जी नेमत आहे। उन खां क़दुरु पुछा कर त औलाद जो कदर छा है। औलाद केडी वडी नेमत है। दुआ है त अल्लाह सी जल्ल शानहू खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे सदके में अल्लाह सी बे औलादन के नेक नरीना औलाद अता फरमाए। रब्बुल अव्वल शरीफ जो महीनो अचे पयो अल्लाह सी महबूब जे मिलाद जे सदके मुस्तफा जी विलादत जे सदके अल्लाह सी बे औलादन के नेक नरीना औलाद अता फरमाए। अल्लाह सी जल्ल शानहू जी ज़ात बाबरकात जेके पुटड़े की ख्वाहिश तमन्ना हुजे रब उनके पुटड़ो अता फरमाए। जेके न्याणी की तमन्ना हुजे सलाम सलाम सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या आज़माया अथई ज़माना मुझे पुनल जा परवाना। आज़माया अथई ज़माना मुझे दिलबर जा दीवाना। भेज भेज करे वडो वेज करे, भेज भेज करे वडो वेज करे, जिन सिर्फ ॾिना नज़राना मुझे पुनल जा परवाना। आज़माया अथई ज़माना मुझे दिलबर जा दीवाना। और गाजिया का कुछ बोलने में अवकिया गुजारो लोड़ने में। और गाजिया का कुछ बोलने में अवकिया गुजारो लोड़ने में। चमता घोरा वना उहे नील वना, चमता घोरा वना आहिन दिल ते ताज़ा तवाना मुझे पुनल जा परवाना। हे आज़मा
नजमन माना गाल कभी मुझे मुर्शिद दिया राज रबी नजमन माना गाल कभी मुझे मुर्शिद दिया राज रबी अल्हम्दुलिल्लाह लक बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह लक बिस्मिल्लाह पर मालिक जा शुक्राना मुझे पुनल जा परवाना आजमाया अथैयो ज़माना मुझे दिल पर जा दीवाना Pangara. जमा सवरी वेठी हुजो केर वेठे उथिए न इते इते तव्हांखे सभिनी खे नगर मिलंदो महिरबानी करे जमा जिते वेठी हुजे